दोस्तों हाणे महफ़िल जो छहों कलाम ॿुधंदासीं जंहिंजा ॿोल आहिनि ॾेई प्यार करे धार न वञ यार तूं। दोस्तों तमामु ख़ूबसूरत कलाम आहे, पंहिंजे वक़्त जो मशहूरु कलाम आहे। दोस्तों जो शाइर आहे नियाज़ बालादी, बहितरीनु शाइरी कई अथसि पंहिंजे वक़्त में। दोस्तों हीअ जेका महफ़िल तव्हां ॿुधी रहिया आहियो वॾेरे नूर मोहम्मद वसाण जे ताउन सां ॿुधी रहिया आहियो उस्ताद जलाल चाणी जी यादगार नायाब प्राइवेट महफ़िल वॉल्यूम नंबर 43 शानी। दोस्तों इन कलाम जे लाइ असांखे फरमाइश कई आहे वॾेरे नूर मोहम्मद वसाण ॻोठ राबताणी ज़िले सांगड़ तालुके सिंजोरे मां, वॾेरे दिलावर वसाण ॻोठ सादिक वसाण जाम नवाज़ अली ज़िले सांगड़ खां, अब्दुल वहीद हाजाणो टंडे आदम ज़िले सांगड़ खां, सैफुल्ला मोहाणो ज़िला राजनपुर पंजाब खां, दीदार रिंद ऐं हाफ़िज़ मोहब्बत अली ओस्ता मोहम्मद बलोचिस्तान खां ऐं डॉक्टर मंज़ूर कीरियो साहब। दोस्तों इहे उस्ताद जलाल चाणी जा चाहींदड़ ऐं मदाह ऐं परिस्तार आहिनि। दोस्तों मां सम्झां थो हीउ कलाम तव्हांखे बेहद पसंदि ईंदो। पसंदि अचे त वीडियो खे लाइक कयो, कमेंट्स कयो, दोस्तनि खे शेयर कयो ऐं ॾिसंदा रहो तव्हांजो पंहिंजो चैनल कामरान जानी सिंधी यूट्यूब ते। पेशकेश कामरान जानी सिंधी। पेशकेश कामरान जानी सिंधी। Thank you.